नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं खानपुर महर पुलिस चढ़ाई 5 गिरफ्तार 1 मोटरसाइकिल समेत ढोर चौपायो माल पे पुलिस काए आई। खानपुर महर लग मुख़्तलिफ़ ॻोठनि ते मुख़्तलिफ़ थाणनि खानपुर महर जरवार यारो लुंड मीरपुर माथिलो ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस मुख़्तलिफ़ ॻोठनि ऊची दड़ी पीरबरी अलहॾिनो बोज़दार ऐं ॿियनि ॻोठनि ते पुलिस चढ़ाई कई आहे। पुलिस मुबैना घरनि मां फुर लुट कई, जंहिं बाद पुलिस इरफान बोज़दार, फिदा हुसैन बोज़दार, शरीफ खैरल समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 1 मोटरसाइकिल पिण काए आई, जॾहिं त पुलिस चौपायो माल मीहूं ॿकरियूं ॻऊं समेत ऐं ॿियो माल मारे खानपुर महर ढक हवाले करे छॾियो आहे। खानपुर महर पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी जी मौजूदगी वारे इतला ते पुलिस चढ़ाई कई आहे। कुझु शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। जन खां पुछा ॻाछा कई पई वञे, होॾां पुलिस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण बिना ग़रीब माण्हुनि जो चौपायो माल काहे आई आहे, जॾहिं त को बि ॾोहारी गिरफ़्तार न थी सघियो आहे। होॾां पिरसन माई पीराणी बोज़दार रस्ते ते पाक किताब खणी डाहींदे ॿुधायो त असां मिसकीन आहियूं, असांजो कंहिं बि ॾोहारी सां वास्तो नाहे। मुंहिंजा पुट ॿाहिरि पोरियो कंदा आहिनि, उन बावजूद पुलिस असांजो चौपायो माल काहे आई आहे। हुन मुतालबो कंदे चयो त चौपायो माल वापसि कराए ॾिनो वञे।